अरे बाबा जो तो खुदकशी करी चरिया खुदकशी हराम थई उत बाबा सियाणो थी उत मथे। यार खुदकशी न करियां त ॿियो छा करियां। जॾहिं खां वठी इन ॾेंभू नमूने इमरान ख़ान खे वोट ॾिनो आ निभागो कटे त वियो। बस उन खां पोइ असां अवाम जी चेली चिबी करे विधी अथसि। बाबा अटो महांगो, गैस महांगो, बिजली महांगी, हर शइ ते टैक्स लॻो पियो आहे। यार हालत आहे मूंखे त ख़ौफ़ आहे अॻिते हली अहिड़ो वक़्त बि ईंदो को माण्हू बाथरूम ते वेंदो उन ते बि टैक्स लॻाई वेंदी। ऐं इमरान ख़ान जेकॾहिं अव्हां सां किथे रूबरू मिली वञे त उनखे कहिड़ो मुतालबो कंदो? अरे बाबा मुतालबो वरी छाजो, मां त चवां थो इहो बदने मुआंड्रो इमरान ख़ान जेकॾहिं हिकु दफ़ो मूंसां किथे मिली वञे न त मां इनखे कपिड़नि धोइण वारे सोटे सां कुटको न ॾिनो त पोइ चइजां हिते सॼी अवाम जूं निंड्रूं हराम करे पाण वरी बनी गाला में सुकून सां ईअं पियो आहे जीअं को ढोर ट्रक ते पियो हूंदो आहे। अदा तव्हां जी ॻाल्हि बि सही आहे पर माण्हू त अञा बि चवनि था त इमरान ख़ान नओं पाकिस्तान ठाहींदो उन में ख़ुशहाली ऐं सस्ताई हूंदी। अरे अब्बा इहो गेलड़ नमूनो इमरान ख़ान पंहिंजी घरवारीअ खे न हलाए सघियो, मुल्क वरी तो वारो अंगूठो हलाईंदो। छड़ो महांगाईअ जे मथां महांगाई लॻी पई आहे। पेट्रोल त एतिरो महांगो करे छॾियो अथसि जो माण्हू पंहिंजूं जीअ लाइ गाॾियूं विकिणी गॾह ख़रीद कनि था। गॾह वेचारो 10 रुपयनि जो गाह खाई करे घटि में घटि 200 किलोमीटर ताईं सफ़र त करे थो। बाबा पेट्रोल वारी गाॾियुनि सां केरु मुंहुं ॾे। साईं इमरान ख़ान त महांगाईअ जूं हदूं ई किरास करे छॾियूं आहिनि। कल्ह मां पीढ़ीअ ते उठ ख़रीद करण लाइ वयुसि, ॾिसां जो हर तरफ़ बकरियूं ई बकरियूं नज़र अचनि थियूं। उठ त ज़ाहिरी कान थियो। पोइ मूंखे हिकिड़े हमरा ॿुधायो त अब्बा जंहिंखे तूं बकरियूं सम्झी थो असल में इहे सभु उठ ई आहिनि। बस PTI जी हुकूमत में महांगाईअ जे करे इहे उठ ॻरी ॻरी कद में बकरियुनि जेतिरा थी विया आहिनि। इहे हाल लॻा पिया आहिनि हिन मुल्क जा। अञा चवीं थो खुदकशी न कर, भला ॿियो को मशवरो ॾे त हाणे छा कजे? मशवरो वरी मां छा ॾियां? अड़े अॼुकल्ह जा तव्हां वात ॻाढ़ा नौजवान सॼो ॾींहुं तब्दीली आएगी तब्दीली आएगी वारा नारा हणी इमरान ख़ान खे वोट ॾेई हथनि सां कटरायो वे। हाणे वरी शिकायत था करियो। हाणे झलो दब त तव्हांखे ख़बर पवे। दोस्तों वधीक वीडियोस ॾिसण लाइ फयाज़ मुग़ल नाले असांजे हिन फेसबुक पेज खे लाइक करियो ऐं हिन वीडियो खे वधि में वधि शेयर करियो।